हैदराबाद में बरसातुनि खां पोइ जिते रहायशी इलाइक़नि में बिजली जा सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थी सघिया ऐं लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो आहे, उते हाणे अस्पतालुनि में भी बिजली न हुजण करे मरीज़ सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हैदराबाद जे तालका अस्पताल कासमाबाद जो सड़ियल ट्रांसफार्मर 12 कलाक गुज़रण बावजूद तब्दील न थी सघियो। ट्रांसफार्मर तब्दील न थियण सबबि दिलि वारे वार्ड, जनरल वार्ड, ॿारनि वारे वार्ड में दाख़िल मरीज़नि तोड़े ऑपरेशन कराईंदड़ मरीज़ सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तकरीबन जीअं ऑपरेशन थी आहे 10-11 खां पोइ यकी लाइट कान्हे का पीअण लाइ पाणी कोन्हे को, असीं केॾां वञूं। तकलीफ़ आहे, ॾिसो पिया सही हालत पर घर में लॻा पिया आहियूं, ऑपरेशन थिया राति को बि कोन्हो। तकलीफ़ बा तमामु घणे में घणी आहे, माना तमामु वरी राति जो बि इहो वञे हली त इहो पखो घुरायो अथऊं इनखे, पर लाइट कान्हे त इहो बि हले किथां। सुबुह खां लाइट कोन्हे का हिते, ठीकु आहे। मरीज़नि खां वधीक डॉक्टरनि खे परेशानी आहे जिन जे ऑफिसनि में पखा हलनि पिया, ठीकु आहे। जेको सो मरीज़ तव्हां ॾिसी सघो था, सभु वीचारा परेशान लॻा पिया आहिनि, को ॿुधण वारो न आहे, को अचण वारो न आहे। हर को पंहिंजे ऑफिस में पखा हलाए, यूपीएस वग़ैरह हलाए, सभु सुकून सां टंग टंग ते चाढ़े वेठा आहिनि पिया, ठीकु आहे। तव्हां स्पेशली वञो पहिरीं डॉक्टरनि खां पुछो त उन्हनि सां मसइलो छा आहे, उन्हनि जी तकलीफ़ूं कहिड़ो आहिनि, जेके उहे पंहिंजे एसी हलाए वेठा आहिनि, पखा हलाए वेठा आहिनि। मरीज़ जेके आहिनि सभु ईअं वेठा आहिनि पिया। ते 14 कलाक थी विया आहिनि तक़रीबन, लाइट आहे कोन। असां वापडा वारनि खे सुबुह जो बि चयो आहे, असांजो वॾो जनरेटर हलियो पिए 12 कलाक ताईं, उनखे पाण रेस्ट खपे थो, हाणे उहो फ़िलहाल बंदि थी वियो आहे। ऐं वापडा वारनि खे सुबुह खां इंफॉर्म करे छॾियो, मॉनिटर वग़ैरह आहिनि कार्डियोलॉजी वार्ड में, उहे बि कोन पिया हलनि। पेशेंट इज़ सफरिंग फ्रॉम वेरियस डिजीज़िस, MI वग़ैरह, अटैक वग़ैरह जा मरीज़ आहिनि ऐं ॾाढा परेशान थियनि पिया। काफ़ी परे खां मरीज़ अचनि था, तमामु घणी ॾुखाई पई थिए। स्पेशली दिलि वारो जेको वार्ड आहे उनखे तमामु घणी ॾुखाई आहे, छो त असांखे ECG करणी हूंदी आहे, मॉनिटर लॻाइणा हूंदा आहिनि। पेशेंट अटैक वारा अचनि था, सीरियस मरीज़ अचनि था, उनखे प्रॉपर CCO केयर खपे, त असांखे ॾाढी परेशानी आहे। बिजली बहाल न थियण सबबि अस्पताल जे लेबॉरेटरी में पयल टेस्टुनि वारा जुज़ा ऐं दवाउनि जे ख़राब थियण जो ख़दशो पिणु वधी वियो आहे। इलाज लाइ पहुतल मरीज़ बिजली न हुजण करे ॿिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। कैमरामैन हसीब रिंद सां गॾु गुलाम फरीद लाखो, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।